मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब चौथों सबक अठों माए जो मरकज़ ऐं मरकज़ शकल सेंटर ऑफ मास एंड सेंटर ऑफ ग्रेविटी। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां सनाउल्ला महर। अॼु जेको टॉपिक असां हिन लेक्चर में कवर कंदासीं उहो आहे माए जो मरकज़ ऐं मरकज़ शकल, यानी सेंटर ऑफ मास एंड सेंटर ऑफ ग्रेविटी। सभ खां पहिरीं असां सम्झंदासीं त सेंटर ऑफ मास छा थींदो आहे, यानी माए जो मरकज़ छा थींदो आहे। सो उन जी डेफिनेशन खे पढ़ण खां पहिरीं असां पहिरियों उन जा हिकु ॿ मिसाल ॾिसंदासीं ऐं उन खां बाद में असां डेफिनेशन लिखंदासीं। ठीकु आहे। सभ खां पहिरीं असां मिसाल ॾिसूं था त मिसाल जे तौर ते असां वटि हिकु पेन आहे ऐं उन पेन कंहिं सरफेस ते पई आहे ऐं हिन पेन खे मां टिनि जॻहियुनि ते मां पॉइंट आउट कयो आहे, यानी हीअ पॉइंट ए, हीअ पॉइंट बी ऐं उन जे विच ते मां सी पॉइंट जो नालो ॾिनो आहे। मिसाल जे तौर ते अगरि जेकॾहिं मां हिन पॉइंट ए ते पंहिंजे हथ सां थोरो उनखे सोरण जी कोशिशि कयां, उनखे मूव करण जी कोशिशि कयां, त छा हीअ पेन सॼी जो सॼी जेको आहे अॻिते मूव करे वेंदी? सो बिल्कुलु बि न, ईअं न थींदो। छा थींदो त हीअ जेका पेन आहे, जॾहिं मां हिन जे हिन ए पॉइंट ते फोर्स लॻाईंदुमि त पोइ छा थींदो त हीअ पेन जेका आहे उहा थोरी हीअं टर्न थी वेंदी। ठीकु आहे, थोरी रोटेट थी वेंदी। अगरि जेकॾहिं साॻी पेन ते मां हिन बी पॉइंट ते फोर्स लॻायां, बी पॉइंट ते जेकॾहिं मां ज़ोर लॻायां त पोइ छा भला हिन बी पॉइंट तां हीअ पेन जेका आहे उहा अॻिते निकिरी वेंदी या सिधी मूव कंदी? तो इन जो बि जवाबु आहे बिल्कुलु बि न। त जॾहिं हिन ते असां फोर्स लॻाईंदासीं त हीअ पेन छा कंदी? रोटेट कंदी। ठीकु आहे, हीअ पेन मूव कंदी ऐं जेको आहे त माना सॼी पेन इहा अॻिते मूव न कंदी। ठीकु आहे। अगरि जेकॾहिं साॻी पेन ते मां हिन पॉइंट सी ते फोर्स लॻायां त पोइ छा थींदो प्यारा ॿारो, त हीअ सॼी जो सॼी पेन जेका आहे उहा हिन अॻे तरफ़ हीअं मूव थी वेंदी। ठीकु आहे, यानी पंहिंजी जॻह बिल्कुलु बि छॾे करे कारे वेंदी? अॻिते वेंदी। ऐं कीअं वेंदी? सिधी वेंदी। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां हिन पेन ते गौर कयूं त जॾहिं मां पॉइंट ए ते बि फोर्स लॻायां तॾहिं हीअ पेन रोटेट पई थिए, पॉइंट बी ते बि जॾहिं फोर्स पई लॻायां त पेन रोटेट पई थिए, ऐं जॾहिं मां पॉइंट सी ते यानी पेन जे विच ते मां फोर्स लॻाइण जी कोशिशि कई, जॾहिं मां हुते फोर्स लॻायो त छा थियो त पेन जेका आहे उहा सिधी मूव करणु शुरू थी, कंहिं बि क़िस्म जो हुन में का रोटेशन न आई। ठीकु आहे। हाणे हिन पॉइंट में छा आहे, या हिन पॉइंट खे छा था चई सघूं असां त हीअ पॉइंट कहिड़ी पॉइंट आहे? सो हिन पॉइंट खे असां चवंदासीं हीअ अहिड़ी पॉइंट आहे जिते हिन पूरी पेन जो जेको मास आहे उहो जेको आहे त एक्ट करे थो। ठीकु आहे, उहो हिते अपीयर आहे। सो हाणे छा आहे त जॾहिं मां हिन पॉइंट ते फोर्स लॻायो त माना सॼे हिन मास जो जेको सेंटर आहे मां उन ते फोर्स लॻायो। हाणे हीउ जेको आहे पेन जो सेंटर आहे, जॾहिं मां हिन ते फोर्स लॻायो त छा थियो? पूरी जो पूरी पेन असांजी मूव करे वई। ठीकु आहे। सो अहिड़े नमूने सां हाणे हीअ अहिड़ी पॉइंट आहे जंहिं ते असां फोर्स लॻाईंदासीं त पोइ कोई बि ऑब्जेक्ट मूव कंदो, पर विदआउट रोटेशन। प्यारा ॿारो, थोरी सम्झण जी कोशिशि कजो। छा थो चवां त अहिड़ी पॉइंट जिते असां फोर्स लॻायूं, ऑब्जेक्ट मूव करे, ऑब्जेक्ट पंहिंजी जॻह छॾे करे हले, पर विदाउट रोटेशन, यानी फिरे न, सिधो मूव करे। इन क़िस्म जी पॉइंट खे असां चवंदासीं छा? सेंटर ऑफ मास। ठीकु आहे। सो हाणे जेकॾहिं असां हिन जी डेफिनेशन लिखूं त कीअं लिखंदासीं? अ पॉइंट वेयर एन अप्लाइड फोर्स causes the system to move without rotation is called center of mass। ठीकु आहे, यानी अहिड़ी पॉइंट जिते असां फोर्स लॻायूं त उन सिस्टम में या उन ऑब्जेक्ट ते, ठीकु आहे, त छा थिए? उहो ऑब्जेक्ट मूव करे पर विदाउट कंहिं रोटेशन जे। तो उनखे असां छा चवंदासीं? सेंटर ऑफ मास। हाणे वरी असां हलूं था हिकिड़े ॿिए एग्ज़ाम्पल जे तरफ़। मिसाल जे तौर ते असां वटि ही हिकिड़ो जेको आहे त डंबिल आहे जेको जिम में यूज़ कंदा आहिनि। ठीकु आहे।
सो हाणे छा था कयूं, मिसाल जे तौर ते जेकॾहिं हिन डंबल ते जेकॾहिं मां हिन पासे खां फोर्स लॻायां त हीउ काॾे वेंदो, हीअं रोटेट थी वेंदो, थोरो अॻिते तरफ़ वेंदो। अगरि जेकॾहिं हिन पासे खां फोर्स लॻायां त पोइ काॾे वेंदो, हिन तरफ़ थोरो रोटेट थी वेंदो। ठीकु आहे। तो अहिड़े नमूने सां अगरि जेकॾहिं मां हाणे हिन डंबल जे विच ते जेकॾहिं फोर्स लॻायां त पोइ छा थींदो त हीउ जेको डंबल आहे इहो अॻे तरफ़ मूव थी वेंदो। ठीकु आहे। तो हाणे चई सघूं था त हिन डंबल जी हीअ अहिड़ी पॉइंट आहे जिते असां फोर्स था लॻायूं त डंबल छा थो थिए, सिधो मूव थो करे पर रोटेट नथो करे। ठीकु आहे। जेकॾहिं हिन साइड खां बि फोर्स लॻायोसीं त छा कयईं, रोटेट कयईं, ऐं हिन साइड खां बि फोर्स लॻायोसीं त छा कयईं, हेॾां रोटेट कयईं। ठीकु आहे। हाणे हीअ अहिड़ी पॉइंट आहे डंबल जी जिते असां फोर्स लॻायोसीं त डंबल छा कयो, रोटेट न कयो। ठीकु आहे। सो हिन पॉइंट खे असां चई सघूं था इहो छा आहे, सेंटर ऑफ मास। ठीकु आहे प्यारा ॿारो। सो हाणे हलूं था प्यारा ॿारो असां सेंटर ऑफ ग्रेविटी जी तरफ़। सो सेंटर ऑफ ग्रेविटी छा थींदी आहे, पहिरीं असीं उनजी डेफिनेशन खे ॾिसूं था। सो उनजी डेफिनेशन में चवे थो, अ पॉइंट वेयर द होल वेट ऑफ द बॉडी appears to act vertically downward is called center of gravity of that object। हिन चवण जो मतिलबु इहो आहे त कंहिं बि ऑब्जेक्ट जी अहिड़ी पॉइंट जिते उन ऑब्जेक्ट जो समूरो जेको वेट आहे, सॼो जेको वेट आहे, उहो कंहिं हिकिड़ी पॉइंट ते अपीयर थिए ऐं उन ऑब्जेक्ट ते जेको वेट आहे उनजी जेका डायरेक्शन हुजे उहा वर्टिकली डाउनवर्ड हुजे। ठीकु आहे। सो असां कुझु एग्ज़ाम्पल ॾिसूं था ऐं उनजे थ्रू सम्झण जी कोशिशि कयूं था त सेंटर ऑफ ग्रेविटी छा थींदी आहे। सो मिसाल जे तौर ते मूं वटि हिकिड़ी हीअ डंडी आहे या तव्हां हुनखे लकुणु चओ। ठीकु आहे। सो हीअ हिकिड़ी जेको आहे त डंडी आहे। सो अगरि जेकॾहिं हिन डंडीअ जी असां ॻाल्हि कयूं त हीअ छाजी ठहियलु आहे, काठ जी ठहियलु आहे। ठीकु आहे। सो हाणे हीअ जेको डंडी काठ जी ठहियलु आहे, सो हीअ छा हिकिड़ो सॉलिड मटीरियल आहे ऐं इन में असांजा कुझु लाज़मी हीअ जेको सॉलिड मटीरियल आहे, अगरि जेकॾहिं उनखे असां माइक्रो लेवल ते ॾिसूं त हीअ एटम्स जो ठहियलु आहे। ठीकु आहे। अगरि असां एटम्स जी ॻाल्हि कयूं त उन एटम्स ते जेको ग्रेविटी जो फोर्स पए थो, उन पार्टिकल्स ते जेको ग्रेविटी जो फोर्स लॻे थो, उहो काॾे थो लॻे, डाउनवर्ड लॻे थो। सो असां हिते चई सघूं था त हिन डंडीअ जे ते हिन डंडीअ जे पार्टिकल्स ते यानी हिन पूरी डंडीअ ते जेको ग्रेविटी जो फोर्स लॻे थो उहो काथे थो लॻे, उहो डाउनवर्ड थो लॻे। ठीकु आहे। हाणे अहिड़े नमूने सां मां हिते कुझु जेको आहे त एरो सां शो कयो आहे, त मतिलबु इहो आहे त असांजे हुन पार्टिकल्स ते जेको फोर्स आहे उहो ग्रेविटी जो डाउनवर्ड लॻे थो ऐं मां हिते जेको आहे त एज़ अ एग्ज़ाम्पल शो कयो आहे त हिते असांजो फोर्स 1 आहे, हिते फोर्स 2 आहे, फोर्स 3, फोर्स 4 ऐं सो ऑन। सो अहिड़े नमूने सां असांजा हिन में जेको आहे त अनलिमिटेड पार्टिकल्स हूंदा जंहिंखे असां जेको आहे त काउंट ई नथा करे सघूं। सो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो, सो मिसाल जे तौर ते अगरि जेकॾहिं मां ईअं कंसीडर कयां त मिसाल जे तौर ते हीउ हिकिड़ो वेक्टर आहे। ठीकु आहे। हीउ फोर्स आहे, हिकिड़ो फोर्स जेको आहे उहो हिकिड़े क़िस्म जो वेक्टर आहे। हाणे इन वेक्टर्स खे अगरि जेकॾहिं मां हेड टू टेल रूल जे मुताबिक़ पाण में जेको आहे एड कंदो वञा त इन्हनि सभिनी खे एड करण खां पोइ लाज़मी इहो आहे त मूंखे जेको आहे त को न को हिकु रिज़ल्टेंट वेक्टर मिलंदो। जीअं त असांखे ख़बर आहे त टू टेल रूल जे मुताबिक़ असां कंहिं बि वेक्टर्स खे पाण में एड कंदा आहियूं त असांखे उन्हनि जो हिकिड़ो रिज़ल्टेंट वेक्टर मिलंदो आहे। सो मिसाल जे तौर ते मां ईअं थो चवां त बाबा मां कंसीडर कयां थो त असांजो जेको उहो रिज़ल्टेंट वेक्टर आहे उहो असांखे मिले थो हिन पॉइंट ते। ठीकु आहे। हाणे हिन पॉइंट ते जेको मिले थो, मां इनखे नालो ॾिनो आर एफ जो, यानी हीउ असां वटि हिकिड़ो रिज़ल्टेंट वेक्टर आहे। ठीकु आहे। हाणे हीउ जेको रिज़ल्टेंट वेक्टर आहे उहो किथे थो लाहे करे, उहो हिन पॉइंट ते थो लाहे करे। हाणे जंहिं पॉइंट ते हीउ रिज़ल्टेंट वेक्टर लाहे थो करे, इहा असांजी छा आहे, सेंटर ऑफ ग्रेविटी आहे। ठीकु आहे। सो हाणे असां जेकॾहिं हिन एग्ज़ाम्पल खे असां रिलेट कयूं हिन डेफिनेशन सां त उन में असां वटि उहा ई ॻाल्हि साबित थी त असांजो कोई बि ऑब्जेक्ट हुजे उन ते जेको वेट आहे यानी वेट जेको आहे उहो असांजो काॾे लॻंदो, डाउनवर्ड हूंदो उन जी डायरेक्शन। ऐं अहिड़े नमूने सां उनजी जेका हिकिड़ी पॉइंट हूंदी जिते पूरो वेट लाहे थो करे, यानी जंहिंखे असां रिज़ल्टेंट जो जेको आहे नालो ॾिनोसीं, हाणे उहा जेका पॉइंट आहे उहा छा आहे, उहा असांजी आहे सेंटर ऑफ ग्रेविटी। ठीकु आहे। जंहिंखे मां शॉर्ट फॉर्म में सी जी सां करे लिखियो आहे। ठीकु आहे। तो अगरि जेकॾहिं असां कुझु वधीक एग्ज़ाम्पल ॾिसूं, मिसाल जे तौर ते असां वटि हिकिड़ो हीअं जेको आहे त गोल को ऑब्जेक्ट आहे। ठीकु आहे। हिकिड़ो को सर्किल वांगुरु असां वटि ऑब्जेक्ट आहे। अगरि जेकॾहिं इन जी असां ॻाल्हि कयूं त इन जो सेंटर ऑफ ग्रेविटी किथे हूंदो, त इन जो बि सेंटर ऑफ ग्रेविटी जेको हूंदो उहो उनजे विच ते हूंदो। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां असां चई सघूं था त हिन कंहिं सर्किल जो जेको सेंटर ऑफ ग्रेविटी आहे उहा कहिड़ी हूंदी, उहो हुनजो विच हूंदो यानी मर्कज़ हूंदो।
अगरि मिसाल जे तौर ते असां वटि हीअं हिकिड़ो चौकुंडो असां वटि को शेप जो ऑब्जेक्ट आहे, ठीकु आहे, जीअं बॉक्स वग़ैरह थींदा आहिनि, या असां वटि जेको आहे त स्लेट वग़ैरह थींदी आहे, उन टाइप जो कोई ऑब्जेक्ट जेकॾहिं आहे त उनखे असां उनजी जेकॾहिं सेंटर ऑफ ग्रेविटी असांखे मालूम करणी हुजे त असां कीअं मालूम कंदासीं। हिते असां ॾिठोसीं त बाबा ठीकु आहे, हिन जो जेको सर्किल जो जेको सेंटर ऑफ ग्रेविटी आहे उहो हुनजो विच आहे, पर हिते त असांजो हीउ ऑब्जेक्ट जेको आहे उहो सर्किल त न आहे न, हीअ असांजो जेको आहे त शेप चेंज आहे। त अहिड़े नमूने सां हाणे हिन जो जेको जेको आहे सेंटर ऑफ ग्रेविटी उहो न मालूम करण जे लाइ असां छा कंदासीं त असां ॿिनि कुंडनि जेके बसि आपोज़िट कुंडा आहिनि या जेके हिक ॿिए जे साम्हूं ॿ कुंडूं आहिनि, त उन्हनि खे पाण में हिकिड़ी लाइन जे ज़रिए पाण में जॉइन कराईंदासीं, ठीकु आहे। मिसाल जे तौर ते ही ॿ पाण में कुंडूं जेके आहिनि हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं आहिनि, त इन्हनि खे असां जॉइन जे लाइन जे ज़रिए जॉइन कराए थो, ठीकु आहे। उनखां पोइ ही ॿ वरी पाण में अपोज़िट कुंडूं आहिनि, त उन्हनि खे बि असां हिन लाइन जे ज़रिए जॉइन कराए थो, ठीकु आहे। हाणे उनखां पोइ ॾिसंदासीं त ही ॿ ई जेके लाइन्स आहिनि उहे हिक ॿिए खे कहिड़ी जॻह ते पाण में इंटरसेक्ट करनि थियूं या कहिड़ी जॻह ते पाण में हिक ॿिए खे कटनि थियूं, सो उहा जेका जॻह हूंदी उहा हूंदी उन्हनि जी सेंटर ऑफ ग्रेविटी, ठीकु आहे प्यारा ॿारो। सो ही हुयो असांजो सेंटर ऑफ ग्रेविटी, ऐं इन खां पहिरीं असां पढ़ियोसीं सेंटर ऑफ मास। तो मूंखे उमेद आहे त तव्हांखे सेंटर ऑफ ग्रेविटी ऐं सेंटर ऑफ मास जेको आहे त सुठे नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। इंशाल्लाह नेक्स्ट क्लास में असां वरी नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।